हाँ असलम खान, आखिर तुझो मसलो छा है? अदा साईं मुंहिंजी तालीम मुकमिल थी वई आहे, 4-5 साल थी विया आहिनि। तूं कराची वञी छा कंदे? तोखे हिते ई रहणो आहे। अदा साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ॿियो मैं न? वालेकुम सलाम। हेलो क्या करना भलो मेरा दोबारा खाना बे अदा साईं ही माण्हू केरु आहिनि? ही असांजो हमदर्द ऐं पंहिंजे कबीले जो चङो मुड़स रेस सुबारो खान आहे। तो छा पे चयो? अदा साईं मूं इहो पियो चयो त मां पुलिस में नौकरी कंदुसि। करम खान तुंहिंजो भाउ नौकरी कंदो? सुबारा खान हिनखे मूं नौकरी करण लाइ नाहे पढ़ायो। ईंदड़ इलेक्शन में ही MPA थींदो। अदा साईं मुंहिंजी सियासत में का बि दिलचस्पी न आहे, तव्हां ॻाल्हि सम्झो त सही। अरे मां सभु सम्झां थो। करम खान भला ख़ैर त आहे? अॼु फोन करे पाण वटि घुरायो अथई। मुबारक खान जेकॾहिं ख़ैर हुजे हा त मां तोखे फोन करे हिते छो घुरायां? मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। हुकुम कर करम खान, कंहिंसां छेड़ो थियो आहे छा? मुबारक खान छेड़े सां त मां मुंहुं ॾेई वञा, फ़िलहाल मुंहिंजी मजबूरी आहे। मां सिधी तरह झेड़ो करण नथो चाहियां। ॻाल्हि छा आहे करम खान, ॿुधाए त सही। जंहिं बि तोॾे अखि खणी ॾिठी न मुंहिंजा तारा कढी छॾी। ॻाल्हि छा आहे करम खान, ॿुधाए त सही। जंहिं बि तोॾे अखि खणी ॾिठी न मुंहिंजा तारा कढी छॾी। बचल ऐं बचल जे राज वारा मुंहिंजी गिचीअ में पइजी विया आहिनि। बस रुगो उन्हनि खे टांटा ॾियणा आहिनि, टांटा। मारे छॾी करम खान। बचल खान जो जुअन खाधो राज असां सां छा मुक़ाबिलो कंदो? उन्हनि खे अहिड़ा टांडा ॾेई साड़े छॾींदासीं जो ज़िंदगी भर यादि रखंदा। कीअं लखाना? हा रेस हिक ॾींहं में 10 लाश खणंदा न पाण सम्झी वेंदा अमीरनि सां कीअं चाइबो आहे। हाली माण्हू मरण न घुरिजनि, उन्हनि खे रुगो सुका सटका ॾियणा। जहिड़ो थियो त घणे धक कोन हणबा करम खान। जेकॾहिं जहिड़े में को माण्हू मरे थो त मरण ॾीस, तूं घबराई छो थो? ईअं त पंहिंजा हथ टिखा आहिनि। 10 खून कंदासीं न पोइ बि फाही कोन चढ़ंदासीं। त पोइ बस करम खान ॿियो असांखे छा घुरिजे? तव्हांजो सरदार दोदे खान जो हथ असांजे हथ में हुजे त पोइ बचल ऐं बचल वारनि जे राज खे भॼण जो दग बि न मिलंदो। जियो सुबारा खान जियो, दोस्त हुजनि त तो जहिड़ा। फ़िलहाल तूं मूंसां गॾु हुज, पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त छा करणो आहे। करम खान तूं जेॾां बि वेंदे मुंहिंजा सभु हमरा तोसां गॾु हूंदा, पर जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पई त मां बि अची मैदान में लहंदुसि। करम खान सां जेको बि चाहींदो उहो करम खान जे कहर खां बचंदो कोन।